अॼु अव्हांखे सेखारींदुसि सिंधी ॿोली जा बुनियादी लफ़्ज़ ऐं इन्हनि खे अंग्रेज़ी में छा चइबो आहे। पहिरियों लफ़्ज़ आहे शहीद करणु। इनखे अंग्रेज़ी में छा चइबो आहे? अंग्रेज़ी में इनखे चइबो आहे मार्टर। मार्टर शहीद करणु अंग्रेज़ी में आहे मार्टर। ॿियो लफ़्ज़ आहे ग़ुलामी। ग़ुलामी खे अंग्रेज़ी में छा चइबो आहे? स्लेवरी। ग़ुलामी अंग्रेज़ी में चइबो आहे स्लेवरी। टियों लफ़्ज़ आहे ग़ुलाम। ग़ुलाम अंग्रेज़ी में छा चइबो आहे? स्लेव। स्लेव यानी ग़ुलाम। चौथो लफ़्ज़ आहे गुरबत। गुरबत के अंग्रेज़ी में चइबो आहे पॉवर्टी। गुरबत पॉवर्टी। ऐं पंजो लफ़्ज़ आहे गरीब। अंग्रेज़ी में चइबो आहे पूर। पूर। छहों लफ़्ज़ आहे नाइंसाफ़ी। नाइंसाफ़ी के अंग्रेज़ी में चइबो इनजस्टिस। इनजस्टिस। इनजस्टिस में नाइंसाफ़ी करणु। नाइंसाफ़ी। ऐं सतों लफ़्ज़ आहे ज़ुल्म। सतों लफ़्ज़ आहे ज़ालिम। ज़ालिम के अंग्रेज़ी में क्रूअल। CRUEL क्रूअल। अठों लफ़्ज़ आहे ज़ुल्म। ज़ुल्म के अंग्रेज़ी में चइबो क्रूअल्टी। CRUELTY क्रूअल्टी। ही सिंधी जा बुनियादी लफ़्ज़ आहिनि। इन्हनि खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट कयो आहे। वधीक अहिड़ी वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जेके बि सिंधी भाइर आहिनि सभु बि सपोर्ट कनि, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि।